अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। लतीफ़ जे लाइ इहो चयो वञे थो त सचल खे जॾहिं हुन ॾिठो त सचल लाइ हुन चयो न सचल नंढो त ही ॿारड़ो जेको आहे इहो मुंहिंजे चाढ़ियल कुन जो ढकणु लाहींदो। ऐं पोइ सचल चयो त मोहबत जे मेराण मां जे मुला चास चखी त कुनज़ कुदूरी काफ़िया पढ़ी कीन लिखी रेल सब सटी मुला मस्जिद कुंड में। कंहिं भी शख्सियत ते गुफ्तगू करण लाइ इहो ज़रूरी आहे उनखे उन जे दौर जे पस मंज़र में ज़रूर ॾिसणु खपे। लतीफ़ 17वीं सदी जी पैदावार आहे ऐं 17वीं सदी लाइ जेके आलिम आहिनि तारीख़ जा उहे ॿुधाइनि था त उहा रीज़न जी सदी आहे, दलील ऐं जवाज़ जी सदी आहे। यकीनन उन सदी जो जेको अहम अंसर आहे उन लतीफ़ ते बि असर कयो हूंदो ऐं लतीफ़ उन्हनि ते बि असर कयो हूंदो। लतीफ़ जो उहो दौर ही ॻाल्हि मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण थो चाहियां, ज़रूरु ज़हन में रखी पोइ लतीफ़ खे ॾिसो। ख़ासि तौर ते लतीफ़ खे जेको साथी मसरूर पेश कयो उहो गौर तलबा मसरूर गुज़िरियल 2-3 सालनि खां वठी लतीफ़ ते पंहिंजे हिकिड़े स्कूल में लतीफ़ ते लेक्चर ॾींदो रहियो आहे। त मूं इहा अर्ज़ु पे कयो त लतीफ़ हिकिड़े दौर में पुट ॾींदड़ पीर हो। लतीफ़ सवें पढ़नि में महफ़ूज़ हो पर उनखे डिस्कवर उनखे उन पढ़नि ऐं पुट ॾींदड़ पीर मां ॿाहिरि जंहिं शख़्सियत कढियो उहो साईं जीएम सैद हो। साईं जीएम सैद उनखे वतन दोस्त क़ौमी शाइर करे पेश कयो ऐं सिंध जे समाज जो ऐं माण्हुनि जो शाइर करे पेश कयो। जॾहिं धारिया हमले आवर सिंध ते हमला कंदा रहिया त लतीफ़ इहो शेर चयो, न से वण वणनि में न से कातारियूं पसियो बाज़ारियूं हीअणो मूं लूण थिए। इन क़िस्म जो शेर लिखंदड़ माण्हू यकीनन समाज जो, वतन जो ऐं वतन जे माण्हुनि जो ई आइडियल थी सघे थो, रहनुमा थी सघे थो। लतीफ़ पंहिंजी शाइरी में उन दौर जी रहनुमाई कई आहे। लतीफ़ जी शाइरी में अॼु बि लतीफ़ जे फ़िक्र में अॼु बि एतिरी सघ आहे जेकॾहिं असां उन्हनि खे रहनुमा करे साम्हूं रखूं त उहो अॼु जे मसइलनि खे बि असांजे हल करण में मदद करे सघे थो। लतीफ़ शनासी दरअसल सिंध शनासी आहे। लतीफ़ खे सम्झण माना सिंध खे सम्झण। ऐं सदा जॾहिं साईं जीएम सैद लतीफ़ खे सिंध जो क़ौमी शाइर करे पेश कयो त उन दौर में इहो 80 जे ॾहाके में जीएसएन महाज जे तरफ़ां सिंधी अदबी संगत जे तरफ़ां सॼी सिंध में लतीफ़ डे मल्हाया वेंदा हुआ। उन दौर में लतीफ़ जे उहिञाण बनाए असां पंहिंजो क़ौमी तशख़ुस जी जिदोजहद, क़ौमी सोच खे अॻिते वधाईंदा हुआसीं। लतीफ़ खे साईं जीएम सैद डिस्कवर कयो। उन खां पोइ लतीफ़ ते रसूल बख्श पलीजे साहब, इब्राहिम जोए साहब, शेख अयाज़, डॉक्टर नजब अब्बासी उन्हनि कमु कयो ऐं लतीफ़ जे पैगाम खे जग पजायो ऐं इहा ॻाल्हि अॻिते वधी।
लतीफ़ जो जेको शाहकार सिट आहे तव्हां सभु उनखे ॼाणो था, जंहिंमां न सिर्फ़ु वतन सां मोहबत साम्हूं अचे थी पर पूरी इंसानियत सां मोहबत ऐं लगाव साम्हूं अचे थो, जंहिंमें हुन चयो साईं सदाई करीमत सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलिम सबाबात करीम। लतीफ़ जो इहो शेरात अलस्त बिरबकुम जॾहिं कन पियो, अलस्त बिरबकुम जॾहिं कन पियो, कालू भला कलब सी तॾहिं तित चयोम, तई वेर कयोम वचन वेड़ी जन सां। जॾहिं इहो आवाज़ खुदाई आवाज़ जंहिंखे चयो थो वञे कुदरत जो आवाज़ या नेचर जो आवाज़, अलस्त बिरबकुम जॾहिं कन पियो, कालू भला कलब सी तॾहिं तित चयोम, तही वेर कयोम। उन वक़्तु मूं वचन कंहिंसां कयो, वेड़ी जन सां, पंहिंजे देसनि सां, पंहिंजे वतन वासियुनि सां, पंहिंजनि माण्हुनि सां मूं वचन कयो, वाइदो कयो। इंसानी समाज में अमरीकी हिकिड़े चर्चिल लिखियो आहे, विंस्टन चर्चिल, जुरियत खे कामयाबी जो पहिरियों ॾाको सम्झे थो। हिन जो चवणु हो त इंसानी गुणनि में सभ खां वॾो गुण जुरियत आहे, छो त उहो ई सभिनी गुणनि जो ज़ामिन आहे। लतीफ़ वटि सभ खां वधीक अहम शइ इन गुण जी हुई, तॾहिं त हू चए थो त हण भाला विड़ भाकुरे, आॾी ढाल मढार, मथां तेग तरार, मार त मतारो थिए। इहो गुण जेको आहे जुरियत जो, हिमत जो, बहादुरी जो, इहो तमामु अहम आहे। ऐं इन जी रहनुमाई में हिमतुनि सां ई जॾहिं असां अॻिते वधंदासीं त मुसीबतुनि खे मुंहुं ॾेई सघंदासीं। ऐं लतीफ़ इहा ॻाल्हि कई। ऐं उनखां अॻिते हली हिकिड़ो वॾो आलिम ऐं दानश्वर अज़ीम मुदबिर थी गुज़रियो आहे, पाल्टेज। उन लिखियो आहे त जुरियत हिन ॻाल्हि में आहे त इंसान ज़िंदगी खे उनजे सभिनी ॾुखाइनि जे बावजूद बि हाकारी अंदाज़ में गुज़ारे। यानी असां कड़ी तकलीफ़ में हुजूं, कड़ी परेशानी में हुजूं, पोइ बि असां ज़िंदगी पंहिंजी मस्बत अंदाज़ सां गुज़ारियूं, हिमत सां गुज़ारियूं, उन्हनि तकलीफ़ुनि खे ॾिसी पोइते न हटूं, ख़ुदकशियूं न कयूं, ताक़तवरनि जे साम्हूं झुकूं न, हिमत सां ज़िंदगी गुज़ारियूं। इहा ई हाकारी ज़िंदगी आहे। लतीफ़ हाकारी ज़िंदगी गुज़ारण जो ॾस ॾिए थो। ऐं असां जेके मिसकीन माण्हू आहियूं उन्हनि खे लाइ इहो ज़रूरी आहे त असां हिमत ऐं सां जुरियत सां ज़िंदगी गुज़ारियूं। लतीफ़ जेका सूरत हाल आहे उन में तब्दीली जो ओञाण आहे, तब्दीली जो ॾस ॾींदड़ आहे। तॾहिं त लतीफ़ चए थो त लोक वहे लहवारो तूं ऊचो वहो भार, लोक वहे लहवारो तूं ऊचो वहो भार। असां जेको चवंदासीं यार आम माण्हू हीअ अक्सरत ही ॻाल्हि थी करे, असां थोरा माण्हू आहियूं, असां इहा ॻाल्हि छो कयूं। पर लतीफ़ चए थो असांखे त उहा ॻाल्हि जेका दुरुस्त आहे, उहा ॻाल्हि जंहिंमें तव्हांजी ज़िंदगी आहे, उहा ॻाल्हि जंहिंमें तव्हांजी ज़िलत जो ख़ात्मो आहे, उन ॻाल्हि खे तव्हां हिमत ऐं जुरियत सां अॻिते वधायो। ऐं लतीफ़ इन हद ते बि चए थो त ही कन गाॾा विकिणी ॿिया के कन गिनेज, ही कन गाॾा विकिणी ॿिया के कन गिनेज, तनी साण सुणेज सुपेरियां संदी ॻाल्हिड़ी। ही जेका प्रोपेगेंडा आहे, ही जेका रियासत जी मशीनरी जी प्रोपेगेंडा आहे, ही अख़बारूं, ही रेडियो, ही टेलीविज़न जेके ॻाल्हियूं असांखे ॿुधाइनि था, इहा जेका प्रोपेगेंडा आहे, इन प्रोपेगेंडा ते तव्हां हलंदो त तव्हां मक़सद ते कोन पुॼी सघंदो। ही कन गाॾा विकिणी ॿिया के कन गिनेज, तनी साण सुणेज सुपेरियां संदी ॻाल्हिड़ी। मक़सद जी ॻाल्हि जेका इहे अख़बारी प्रोपेगेंडा कनि था या जेके दरबारी दानश्वर कनि था, जेके हुकुमराननि जे पैसे ते हलंदड़ वकील कनि था, उन्हनि जा एजेंट कनि था, उन्हनि ॻाल्हियुनि ते न लॻो, उन्हनि ॻाल्हियुनि ते हलो जिन ॻाल्हियुनि में तव्हांजी निजात आहे, जिन ॻाल्हियुनि में तव्हांजी हिमत आहे। लतीफ़ ग़रीबनि जो यार आहे, मिसकीननि जो यार आहे। लतीफ़ इन हद ताईं चए थो, ख़ुदा सां मुखातिब थींदे चए थो त जनी डांद न बिज तनी तुंहिंजो आसरो, जनी डांद न बिज तनी तुंहिंजो आसरो, अवल ॾेज उभन उन्हनि खे पोइ उभार सिज। लतीफ़ त इहो चए थो त सिज बि पोइ उभार अॻु में ग़रीबनि खे ॾे।
अॻ में ग़रीबनि खे ॾे पोइ सिज उभार। लतीफ़ जिदोजहद जो ॾस ॾे थो ऐं जिदोजहद में हू मक़सद खां वधीक जिदोजहद जो जी तलक़ीन करे थो। लतीफ़ जो शेर आहे उमर सब इश्क सी में पुनू जे पुछन, पुनू माना मक़सद। उमर सब इश्क में पुनू जे पुछन, रीस रेज़ालियूं तनसी कुजाड़े खे कन, मारग जे मरन वॾा ताले तन जा। लतीफ़ ऊंदा थियण खां अॻु सुजाग करण जो सबक़ ॾिए थो। तती थदी का काने वेल वेहण जी, मतां थिए ऊंदा पेर न लही पिरीअ जो। मतिलबु मतां ऊंदा ई थी वञे, उन खां अॻु में जिदोजहद जो सबक़ ॾिए थो। चए थो जिदोजहद कयो, मतां ऊंदा थी वञे, उन खां अॻु में तव्हां स्ट्रगल कयो, जिदोजहद कयो। हू चए थो अॻियां अॼनि वटि पोयनि सिर समाया। अॻियां जेके जंग जे मैदान में अॻी सुफ़न वारा माण्हू तलवारुनि जे साए में आहिनि, अॻियां अॼनि वटि पोयनि सिर समाया। पोयां जेके आहिनि उहे जिदोजहद जी तयारी कनि, उहे अॻिते वधनि। लतीफ़ मुसलसिल शऊर जी रोशनी में मुसलसिल सफ़र जी ॻाल्हि करे थो। पई जन पणी गंजे डूंगर गाम जी, छॾे निंड घणी लोचे लाहूती थिया। घर वेठल माण्हू जो लतीफ़ आइडियल न आहे। घर वेठल माण्हू जो लतीफ़ आइडियल न आहे। हू चए थो जोगीअड़ा जहान में हुआ मज हिमाम, जोगीअड़ा जहान में हुआ मज हिमाम। आराणा आरग थिया ओॾा न आराम, कयाऊं कयाम आऊं न जीअंदी उनरीअ। जेको तुंहिंजे लाइ ॿारे थो तूं उन लाइ ॿार। जेको तुंहिंजे लाइ, जेके कुवतूं, जेके रियासती कुवतूं आहिनि, जेके असांजे लाइ बाह ॿारियो वेठियूं आहिनि, जिन जो ज़िक्र मसरूर चयो, असांजी हर शइ ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि, उहे जेके असांजे लाइ ॿारनि था, उन्हनि लाइ तूं बाह ॿार। बरियाई त ॿार फूक त लॻे अंबरे, अहिड़ी ॿार जो आसमाननि ताईं उहा बाह वञे। लतीफ़ वतन दोस्त शाइर हो, लतीफ़ इंसानियत जो शाइर हो, लतीफ़ जिदोजहद जो शाइर हो, लतीफ़ हिम्मतुनि जो शाइर हो। उन जे करे लतीफ़ जे अॼु जी कचहरी जे मौक़े ते असां इहो ई पैगाम ॾियूं था जेको मूंखां अॻु में साथियुनि बि ॾिनो। मां बि तव्हांखे इहो ई अर्ज़ु कंदुसि, लतीफ़ खे साम्हूं रखी असां अॻिते वधूं ऐं अॼु जी जेका सूरत हाल आहे उन सूरत हाल में असांखे सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो बचे थो, उहो आहे मुसलसिल जिदोजहद जो ऐं उहा बाशऊर जिदोजहद सां। आख़िर में मां साईं जेम्स जे हिन कॉल सां ई पंहिंजी ॻाल्हि जी पुॼाणी कयां थो त बाशऊर जज़्बे सां बहितरीन हथियारनि खे शिकस्त ॾेई सघूं था। तव्हांजी महिरबानी। जी एस एन।